नासिर खे ॿुधाईंदा हलूं त रोटरी क्लब मखली पारां कोरोना जी वबा सां फ्रंट लाइन ते जंग कंदड़ डॉक्टरनि, पैरामेडिकल ऐं नर्सिंग स्टाफ खे कोरोना खां बचाव जो सामान ॾिनो वियो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे महमूद भमरोज। जी महमूद। जी बिल्कुलु, सॼे मुल्क में कोरोना जी ॿी लहर जा वार जारी आहिनि। मुख़्तलिफ़ जेको ज़िलनि में कोरोना जे केसनि में इज़ाफ़ो थींदो वञे थो। इन जे मद्देनज़र अॼु ठठे में रोटरी क्लब मखली पारां जेके फ्रंट लाइन ते कमु कंदड़ मुलाज़िम आहिनि, जिन में डॉक्टर्स आहिनि, पैरामेडिकल ऐं स्टाफ नर्सिस जेके आहिनि, ऐं उन्हनि खे सिक्योर करण जे लाइ सामान जेको आहे उहो सिहत खाते जे हवाले कयो वियो आहे। जेको MS ठठो ऐं MS सिजावल, उन सां गॾु जेको तावन आहे उहो मर्फ़ जेको ठठे ज़िले जे अंदरि कमु करे रही आहे, उन जे हवाले कयो वियो आहे। जंहिंखां पोयां ठठे जे MS ऐं सिजावल जे MS खे उहो सामान ॾिनो वियो आहे जेको उते कमु कंदड़ डॉक्टर्स आहिनि, जेके फ्रंट लाइन ते कमु था कनि, उन्हनि जे हवाले कयो वेंदो। अचो त हिते मौजूदु आहिनि रोटरी क्लब जा अॻुवान ऐं डॉक्टर्स मौजूदु आहिनि। उनखां पुछंदासीं त ठठे में जेका हिन वक़्तु कोरोना जी सूरत हाल आहे उनखे वो कीअं था ॾिसनि। लोग खिदमत खल्क़ कर रहे हैं। रोटरी की तरफ से हम लोग रोटरी को रिप्रेजेंट कर रहे हैं। कराची से यहाँ ठट्टा आई हूँ। यहाँ पे हम PP जो किट्स हैं और मेडिकल इक्विपमेंट्स है वो डिस्ट्रिक्ट की तरफ से हमारे डिस्ट्रिक्ट गवर्नर जो है फरहान ईसा अब्दुल्ला, उनकी तरफ से हम ये मटेरियल यहाँ पे प्रोवाइड करने आए हैं। जो फ्रंट लाइन पे काम कर रहे हैं वो लोग जो अपनी जान की परवाह नहीं करते, वो ये नहीं सोचते कि हमें कोरोना लग जाएगा, उसके बावजूद उनकी ड्यूटी इतनी सख्त है कि वो अपनी बीवी बच्चों की परवाह किए बगैर घर से बाहर निकलते हैं। दुनिया के सब जेके भी मुखीर हज़रात आहिनि उहे भी हिन में इन्वॉल्व आहिनि, उहे सभु कोशिशि वठी रहिया आहिनि। उन्हनि सां गॾोगॾु असांजी रोटरी क्लब इंटरनेशनल भी हिन में भरपूर पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। जेका पहिरीं लहर आई उन में तव्हां ॾिठो त जेके फ्रंट लाइन ते जेके मौजूदु हुआ उन्हनि लाइ असां जेके से उहे शयूं हासिलु कयूं या पहुचायूं जिन जो उन्हनि खे नीड हुई ऐं ज़रूरत हुई। जेका गवर्नमेंट जी पॉलिसी आहे सॼे मुल्क जे लाइ, त जेको फ्रंट लाइन हेल्थ वर्कर आहे इन जी बार बार टेस्ट थियणु खपे। कोविड जी जॻह हिते बि थिए पई। कोविड जो सॼो प्रोग्राम DHO साहब जे रहनुमाई में हिते हर ज़िले में हले पियो, हिते बि हले पियो। असां बि DHO साहब जी टीम जो हिसो आहियूं। हॉस्पिटल्स जे स्टाफ जे हर 15 ॾींहं टेस्ट थींदी आहे। SOPs जो ख़्यालु करियो, छो जो हेसि ताईं असांजा जेके बि डॉक्टर्स जेके आहिनि, असांजा 12 खां 15 डॉक्टर्स, ख़ाली डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ अलॻि जेके कोविड पॉज़िटिव थी विया आहिनि, ऐं हुन प्लेटफॉर्म पंहिंजे NGOs जी, मर्फ़ जी ऐं रोटरी क्लब, स्पेशली रोटरी क्लब जी जेके हे असांजी PP किट्स ॾियनि पिया, असां उन लाइ थोरा हितां कोरोना खां बचाइण जा जेके फ्रंट लाइन ते कमु कंदड़ डॉक्टर्स, पैरामेडिकल ऐं नर्सिंग स्टाफ में जेको PP किट्स जेके आहिनि रोटरी क्लब मखली जे तरफ़ां डिस्ट्रीब्यूट कयो पियो वियो आहे। उते जेके मौजूदु रोटरी क्लब जा अॻुवान ऐं डॉक्टर्स सां असां ॻाल्हि ॿोल कई। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेका ॿी लहर कोरोना जी आहे उहा तमामु तेज़ी सां फैलिजी रही आहे ऐं माण्हू जेके आहिनि उहे कोरोना में मुब्तला थी रहिया आहिनि। ऐं हुननि इहो बि जेको चयो त जेका ठठे जी आवाम आहे ऐं उहा SOPs ते अमल करे त जीअं ॿी कोरोना जी जेका लहर माण्हुनि खे मुतासिर करे रही आहे त उहे उन खां बि बची सघनि।